अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मेरा पसीअ मंगणा सपड़ सॾ कया, सबोझन सुआ अबोझन आसरो। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थी दुनिया जी कुंड पुड़छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 14 अक्टूबर 2021 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे आउं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। शाल जित हुजो पंहिंजे वतन सां ऐं वतन वासियुनि सां नीह निभाईंदा रहो, सुजागी जा सॾ वरनाईंदा रहो। काइनात जी कंधी ते आबाद ही जहान जेतिरो क़दीम आहे, इंसानी जियापे जी तारीख़ बि ओतिरी पुराणी आहे। वक़्त जे वार्ताउनि तुड़ जो असांखां घणो कुझु खसियो आहे, पर उन वक़्त अहिड़ा अमुल इंसान बि ॾिना आहिनि जेके हर दौर में सुजागी जा सॾ वरनाईंदा अचनि। उहे अमुल इंसान जिन पंहिंजे धरती लाइ जा खोड़ियो, जिन सिंध लाइ पाण पतोड़ियो ऐं जिन उन्हनि मारवड़नि लाइ पाण पतोड़ियो जेके अॼु बि ॾुखनि ॾोझरनि में जीअनि था। जेकॾहिं असां वटि शऊर पहुतो आहे, कुझु न कुझु 4 कणा शऊर जा आहिनि, त उन्हनि में उन्हनि अमुल इंसान जो हथु आहे जेके सारी सबज मार सुजागी जा सॾ वरनाईंदा रहिया। जिन चयो थे आॾूअ टकर मटर मतां रोह रतियूं थी, ऐं जिन पंहिंजे किरदार खे एॾो त बुलंद रखियो जो अॼु बि उन जो किरदारु मिसाली सम्झो वञे थो। अहिड़े अमुल इंसाननि में कामरेड ग़ुलाम मोहम्मद लिगारी जो बि शुमार थिए थो। अॼु संस वरसी मल्हाए रहिया आहियूं। कामरेड ग़ुलाम मोहम्मद लिगारी खे भेटा आछींदे ताज मरी लिखे थो। कामरेड ग़ुलाम मोहम्मद लिगारी सिंध जी हारी तहरीक जे मुख्य अॻवाननि में शामिल हो। ग़ुलाम मोहम्मद लिगारी 1917 में तालके डिघड़ी ज़िले मीरपुर ख़ास जे ॻोठ ग़ुलाम अली फ़कीर लिगारी जे हिकु ग़रीब हारी मोहम्मद ख़ान लिगारी जे घर में जनमु वरितो। हुन तर्ज मुख़्तलिफ़ मदरसनि मां तालीम हासिल कई। संस तालक ख़ाकसार तहरीक साण हो। ॿियनि ख़ाकसारनि साण लाहौर वेंदे हू खानेवाल स्टेशन ते गिरफ़्तार थियो ऐं मुल्तान जेल मोकिलियो वियो, जिते खेसि 2 साल जेल भोॻणो पियो। कामरेड ग़ुलाम मोहम्मद लिगारी जी कामरेड हैदर बख़्श साण पहिरीं मुलाक़ात उन वक़्तु थी जॾहिं हू मियां मुराद जे मदरसे में 3 साल पढ़ी पंहिंजे ॻोठ में वापसि अची हाजी मोहम्मद लिगारी जे नए मदरसे में दाख़िल थियो। उन ज़माने में कामरेड हैदर बख़्श जतोई डिघड़ी में मुख़्तियारकार हो ऐं मौलवी हाजी मोहम्मद लिगारी साण तमामु घणी गहराइप हुअसि ऐं संस मदरसे में कॾहिं कॾहिं ईंदा रहंदा हुआ। उन दौर में जॾहिं हिकु भेरो हाजी मोहम्मद जी दावत मुख़्तियारकार हैदर बख़्श जतोई उन्हनि जे ॻोठ जे दौरे ते आयो त ॻोठ जे ज़िमेदारनि केतिरा ई ॾींहं अॻु कामरेड हैदर बख़्श जी आजियां जी तयारी कई ऐं हुन लाइ चङो ख़ासो खाधो मेवा मिठाई हलवा तयारु कराया। मतिलब त वॾो इहतमाम कयो वियो। जॾहिं कामरेड हैदर बख़्श जतोई जे साम्हूं उहो खाधो रखियो वियो त उन उहो खाधो ग़रीब हारिन मदरसे जे शागिर्दनि में विरहाए छॾियो ऐं पाण ज़िद करे हारिन जी मानी खीर साण खाधाई। कामरेड हैदर बख़्श जतोई जी उन सादगी ग़रीब हारिन खे ॾाढो मुतासिर कयो ऐं कामरेड लिगारी जे ज़हन ते जतोई जी सादगी ऐं ग़रीब हारिन साण हमदर्दी ऐं हर दिल अज़ीज़ जो कॾहिं बि न मिटजंदड़ नक्श रहिजी वियो। कामरेड लिगारी अक्सर पंहिंजनि कचहरियुनि में उन जो ज़िक्र कंदो हो। अंग्रेज़ सरकार में मुख़्तियारकार हाकिम सरबो हो। संस उन हाकिमाने दौर में अवाम दोस्ती ऐं हारिन साण हमदर्दी कामरेड लिगारी खे सॼी उमिरि यादि रही ऐं पाण बि उन जे नक्श कदम ते हलण जे
कोशिश कंदो रहियो। कामरेड लेगारी 1945 में हारी कमेटी में शामिल थी सरगर्म कारकुननि जियां कम कयो। पाण ॻाढ़ो झंडो खणी पंहिंजे तर जे शहर तोड़े ॻोठनि में पैदल घुमंदो हारियुनि में जागृता पैदा करणु लॻो। हू जिते बि वेंदो हो उते हारियुनि खे गॾु करे खेनि वॾेरा शाही जे ज़ुल्मनि ऐं अफ़सर शाही जी ग़ुलामी महकूमी ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो हो ऐं हारियुनि खे मुनज़िम कंदो हो। उन दौर में संसि ॼाण सुञाण कांग्रेसी अॻुवाणनि साण थी ऐं उन्हनि साण गॾिजी मुल्क जी आज़ादी जमहूरियत ऐं जागीरदारी जे ख़ात्मे लाइ जाखोड़ींदो रहियो। 1943 में हुन मकानी इदारनि जे चूंडनि में हिसो वरितो। उन दौर में वॾेरनि ख़िलाफ़ चूंड विढ़ण जो तस्वर कोन हो, पाण सूबाई असेंबली जूं चूंडूं पिणु विढ़ियो। उन्हनि चूंडनि दौरान तबक़ाती शऊर हुजण करे खेसि नवां तजर्बा बि थिया। उन तक वारी चूंड में ॿ वॾा ज़िमीदार ऐं असर रसूख़ रखंदड़ ग़ुलाम मुस्तफ़ा भुरगड़ी ऐं इमाम बख़्श टालपुर बीठल हुआ। उन जे मुक़ाबले में हारी जो पुटु ग़ुलाम मोहम्मद लेगारी चूंड विढ़े। उहो तर में नओं तजर्बो हो जंहिं साण हारियुनि में उत्साह पैदा थियो त वॾेरनि जे मुक़ाबले में हिकु ग़रीब हारी बीही सघे थो। जेतोणीकि उन चूंड में ग़ुलाम मुस्तफ़ा भुरगड़ी कामयाबु थियो, पर कामरेड लेगारी बि चङा ख़ासा वोट खंया। 1951 में ज़िले लाड़काणे जे कंबर वारी सीट ते निंढियुनि चूंडनि में कामरेड हैदर बख़्श जतोई चूंड विढ़ियो। संसद मुक़ाबलो नवाब गैबी ख़ान चांडीअ जे पोटे सुल्तान अहमद चांडीअ साण हो। उन्हनि चूंडनि दौरान कामरेड ग़ुलाम मोहम्मद लेगारी ऐं ॿिया केतिरा ई हारी अॻुवाण मुहिम हलाइण लाइ अची उते कैंप क़ाइमु कई हुआ। कामरेड लेगारी ते हारी तहरीक जे प्रोग्राम जी प्रोपेगेंडा जी ज़िम्मेवारी रखियल हुई। हूअ 15-20 ॾींहं कंबर शहर में वञी रहियो ऐं मुख़्तलिफ़ जलसनि में वञी ज़ोरदार तक़रीरूं करणु लॻो, जिन में हू वॾेरा शाही जे कारण करतूतनि खे पधिरो करणु लॻो ऐं हारियुनि खे हारप जे हक़ ऐं ज़मीन जे मालिकी वारे हक़ बाबति ॿुधाईंदो हो। इलेक्शन मुहिम ख़तमु थियण खां पोइ चूंड वारे ॾींहुं ख़ैरपुर यूसी जी हिकु पोलिंग स्टेशन ॿाहिरां पोलिंग इंचार्ज तौर बि हूअ मौजूदु हो त उन तर जे बासर वॾेरनि पंहिंजनि दलालनि ज़रिए डप पखेड़े चूंडनि में दांधली शुरू कई ऐं कूड़ा वोट विझण लॻा। कामरेड लेगारी सख़्तु एहतिजाज कयो। एहतिजाज करण ते वॾेरनि जे माण्हुनि कामरेड लेगारी ऐं संसि साथियुनि खे घटि वधि ॻाल्हायो ऐं मारकुट जी तयारी कई, पर उते मौजूदु पुलिस का बि मुदाख़लत करण बदिरां वॾेरनि जे नौकर वारो किरदारु अदा कयो। वॾेरनि जी उहा गुंडागर्दी ऐं दांधली पोलिंग ख़तमु थियण ताईं जारी रही। जॾहिं कामरेड हैदर बख़्श जतोई वापसि कंबर पहुतो त खेसि ख़बर पई त उहा गुंडागर्दी ऐं दांधली हिकु पोलिंग स्टेशन ते कई वई। खेसि कंबर में इतला मिलियो त काज़ी फज़ुल्लाह जी हुकूमत हुन ख़िलाफ़ सेफ्टी एक्ट तहत गिरफ़्तारी जा वारंट जारी कया आहिनि। कामरेड उतां खिसकी ॻोठ हलियो आयो। हिकु राति ॻोठ रहण खां पोइ जॾहिं ॿिए ॾींहुं हैदराबाद पहुतो त खेसि गिरफ़्तार कयो वियो। पहिरीं खेसि मिरपुर ख़ासि जेल में रखियो वियो ऐं पोइ सखर जेल मोकिलियो वियो। सेंट्रल जेल जो सुप्रीटेंडेंट मिस्टर ईसाणी ज़ालिम ऐं तकबर कंदड़ कामोरो हो। हुन कामरेड लेगारी ऐं संसि साथियुनि मौलवी अज़ीज़ुल्लाह, मौलाना मुआज़, अब्दुल ख़ालिक आज़ाद ऐं ग़ुलाम मोहम्मद बाम, जेके पिणु हारी कमेटी जा सरगर्म अॻुवाण हुआ, ते ॾाढो तशदुद कयो। खेनि धार कोठरियुनि में वाड़ियो वियो, जंहिं ख़िलाफ़ हारी अॻुवाणनि जेल अंदरि बुख हड़ताल कई। आख़िर ईद जे ॾिहाड़े डॉक्टर ख़ान जे पुटु उबैदुल्ला ख़ान जी मुदाख़लत ते जेके पिणु जेल में नज़रबंद हुआ, खेनि काल कोठरियुनि मां कढियो वियो ऐं संदनि बुख हड़ताल बि ख़तमु कराई वई। हुन 1951 में सचाई ऐं पोइ बेदारी जे नाले सां मिरपुर ख़ासि मां अख़बार कढी ऐं सिंधड़ी रोड मिरपुर ख़ासि ते सचाई अख़बार ऐं कामरेड लेगारी जो घर हो। सचाई मंज़िल तरक़ी पसंद सियासत जो मर्कज़ रही। सचाई ऐं बेदारी वॾेरा शाही अमरनि हुकूमतनि में वन यूनिट ख़िलाफ़ मोर्चे वारो किरदारु अदा कयो। ज़ियाउल हक़ जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी चूंडियल हुकूमत ते राताओ हणी इक़्तिदार ते कब्ज़ो कयो त इरशाद राव पारां पाकिस्तान में जमहूरी क़ुव्वतनि जो तर्जुमान उर्दू रिसालो अल फतह बंदि कयो वियो त कामरेड लेगारी खेसि सचाई में बेदारी हवाले कई। पोइ सचाई ऐं बेदारी अल फतह जी कड़ी बणिजी मुल्क में मार्शल ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी उभिरिया ऐं ज़ियाउल हक़ सचाई ऐं बेदारी खे बि बंदि करे छॾियो। उन वक़्तु इरशाद राव, मुताज मरी मार्फत
सागड़ में निकिरंदड़ अख़बार अल फुकरा जे मालिक फ़क़ीर मोहम्मद रहीम साण राबितो कयो, पर हुन डिक्लेरेशन ॾियण खां इनकार कयो। मिरपुर ख़ासि ऐं जुडो हारी कॉन्फ्रेंस जी ज़िम्मेवारी कामरेड लिगारी ते हुई। जुडो कॉन्फ्रेंस दौरान माई बख्तावर जी शहादत जो वाक़ियो पेश आयो। अयूब ख़ान मार्शल हईद कामरेड ग़ुलाम मोहम्मद लिगारी खे गिरफ़्तार कयो वियो। कामरेड लिगारी ज़िले लोकल बोर्ड जो मेंबर पिणु रहियो। कामरेड लिगारी पाकिस्तान में तरक़ी पसंद, क़ौम परस्त ऐं जमहूरियत पसंद क़ुवतनि जी गॾियल पार्टी नेशनल अवामी पार्टी जो पिणु सरगर्म अॻवान हो ऐं खेसि नैब सिंध जो सदर चूंडियो वियो। पाण सिंध हारी कमेटी जो पिणु मरकज़ी नायब सदर हो। जेल में घणो अरसो रहण करे बीमार थी पियो। खेसि सेप्टेम्बर 1982 में दिलि जो दौरो पियो त हुनखे दीवान मुश्ताक दिलि जे इदारे सिविल अस्पताल में दाख़िल कयो वियो, जिते हुन 14 अक्टूबर ते वफ़ात कई। तोड़े जो हूअ विछोड़े जो वर्लाप ॾेई वियो, पर संस तहरीक संस जदोजहद अॼु बि यादि कई वञे थी। हीअ असीं भेटा पेश करे रहिया हुआसीं कामरेड ग़ुलाम मोहम्मद लिगारी खे। हीउ जेको मज़मून असां वञी ख़िदमत में पेश कयो उहो लिखियलु हो ताज मरी जो। ऐं हाणे प्रोग्राम में ख़बरनि जा वर्क वरायूं था ऐं शामिलु करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध हाई कोर्ट आमदनी खां वधीक असासा ठाहिण वारे केस में सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। जंहिंखां पोइ नेब आगा सिराज दुरानी खे गिरफ़्तार करण लाइ संसद घर पहुची वई। 7 कलाकनि ताईं नेब टीम खे घर अंदरि दाख़िल थियण न ॾिनो वियो। पीपल्स पार्टी जा कारकुन वॾे अंग में सिराज दुरानी जे घर ॿाहिरां पहुची विया। कराची पुलिस जो मवालियुनि खां जान छॾाइण जो अनोखो तरीक़ो। बसूं भरे मवालियुनि खे दरगाह शाह अकीक़ ते छॾियो वियो। कराची पुलिस 200 जे लॻभॻि नफ़्सियाती मरीज़नि ऐं मवालियुनि खे पकिड़े बसनि में खणी चूहड़ जमाली भरिसां दरगाह शाह यकीक़ जलाली बाबा जे स्टॉप अॻियां छॾे वापसि रवानी थी वई। जंहिं बाद कराची खां खंभिजी आयल नफ़्सियाती मरीज़ ऐं मवाली सिजावल चूहड़ जमाली ऐं बहराड़ियुनि में टोलनि जी सूरत में काए पिया, जॾहिं त मवालियुनि जा कटक ॾिसी शहरवासी ॻणती में वठिजी विया। रोस्तम भरिसां कमालाणी सैद खानाणी बिरादरियुनि में कारह इल्ज़ाम हेठि हलंदड़ पुराणो खूनी तकरार ॿीहर भड़की उथियो। 2 नौजवाननि खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो, जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हथियारबंदनि जे हमले में 2 नौजवान गुलशेर पुट मदद अली ऐं कैसर पुट ग़ुलाम कादर खानाणी मौक़े ते क़त्ल थी विया, जॾहिं त 5 कलाकनि ताईं फायरिंग जो सिलसिलो जारी रहियो। कड़ियो गंवर में आबादगार ऐं हारी फोरम जे अॻवाननि जाखरो नूहाणी, अलहरीनो निज़ामाणी, धणी बख़्श नूहाणी, मीर मोहम्मद निज़ामाणी, ग़ुलाम रसूल अज़ीम राहिमो ऐं ॿियनि पारां राइस मिल्ज़ मालिकनि ऐं सारियुनि जे वापारियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त कड़ियो गंवर ऐं भरपासे में जीअं ई सारियुनि जो फ़सुलु लथो आहे त कड़ियो गंवर जे वापारियुनि सारियुनि जा अघ किराए छॾिया आहिनि। हुननि चयो त असांखे मुनासिब अघ ॾेई परेशानियुनि खां बचायो वञे। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर जे ज़ूलॉजी शोबे जे आख़िरी साल में पढ़ंदड़ शागिर्द सोनारो जतोई ऐं 2 शागिर्दनि खे पुलिस एहलकारनि यरगमाल बणाए तज़लील जो निशानो बणायो, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद पुलिस एहलकारनि मोहम्मद सूमर, फरज़ंद अली, सिंगार अली ऐं अमानुल्लाह खे मुअतल कयो वियो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे चयो आहे त सिंध में तरक़ी ऐं ख़ुशहाली जूं कूड़ियूं दावाऊं कंदड़ हुक्मरान पंहिंजी कारकर्दगी जी तस्वीर आईने में ॾिसनि। सिंध में माण्हू बुख, बदहाली ऐं बेरोज़गारी खां तंग थी ज़िंदगियुनि जा ॾीआ उझाए रहिया आहिनि। अवाम जे हक़नि ते धाड़ा हया पिया वञनि। मज़दूर, हारी ऐं ग़रीब अवाम खे 2 वेलनि जी मानी खां महरूम कयो वियो आहे।
हुन वधीक चयो त वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमत वटि सिंध जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ को प्रोग्राम ई नाहे। हुक्मरान सिंध खे लूटण ऐं तबाह करणु बंदि कनि। सिंधी अवाम खे काल्ह बि जमहूरियत, इंसानी हक़नि ऐं आइन ते यकीन हो ऐं अॼु बि क़ौमी अवामी तहरीक खे यकीन आहे त पाकिस्तान ऐं हिन ख़िते में जमहूरियत, बराबरी, अमन ऐं इंसान दोस्ती खे आख़िरी फतह हासिल थींदी। मसू बुरगड़ी में शागिर्दाणियुनि गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल में मास्तरियाणियूं मुक़ररु न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते शागिर्दाणियुनि चयो त असीं 350 शागिर्दाणियूं आहियूं, जंहिं लाइ सिर्फ़ हिकु मास्तरियाणी मुक़ररु थियल आहे। हुननि मुतालबो कयो त नोटिस वठी वधीक मास्तरियाणियूं मुक़ररु कयूं वञनि। ॾहरके जी भाण फैक्ट्री में पोहरेतनि जी हड़ताल, मुख्य गेट आॾो एहतिजाजी धरणो हंयो वियो। एंगरो भाण फैक्ट्री जे सवें पोहरेतनि पघारनि लाइ 5 ॾींहं बि एहतिजाज जारी रखियो। उन मौक़े ते पोहरेतनि चयो त सिंध हुकूमत घटि में घटि पघार 25,000 रखी, पर फैक्ट्री वारा 18,000 ॾेई रहिया आहिनि। एहतिजाज ख़तमु न करण तां SHO धमकियूं ॾेई रहियो आहे। असां ॾोहारी न पर पोहरियत आहियूं। हुननि मुतालबो कयो त नोटिस वठी असांजो मसइलो हल करे असांखे वधीक परेशानियुनि खां बचायो वञे। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़ासि ख़बरूं। प्रोग्राम में हाण वर्क वरायूं था। इनकलाबी अॻवान हो ची मन जी आतम कहाणी जा। ही आतम कहाणी नाम्यारे ॾाहे लेखक रसूल बख्श पली जे तर्जुमो कई, जेका सिंधी अदबी पब्लिकेशन एजेंसी गाॾी खाते हैदराबाद पारां छपराए पधरी कई वई। हो ची मन जी आतम कहाणी में हो ची मन लिखे थो, मुंहिंजी ज़िंदगी में केतिरियूं ई लाहियूं चाढ़ियूं आयूं, बुखूं काटियमि, रोलड़ा सठमि, होटल जी बेरागेरी कयमि, बोरची थियसि, रस्ते तां बर्फ़ ढोअण वारो थियसि, रेल जी इंजण में कोयलनि विझण जो कमु कयमि, फ़ोटोग्राफ़ी सिखियमि। अहिड़ी रीति मूं ज़िंदगी जे ॾुखनि सां मुरकंदे अखियूं अखियुनि सां मिलायूं आहिनि। ऐं सच जी ॻोल्हा में ॻोठ ॻोठ रुलियसि ऐं मुल्कनि जा मुल्क पेरनि हेठां लताड़ियमि। ऐं ख़ाली साफ़ शफ़ाफ़ दिलि ऐं ॿिनि सखणनि हथनि सां अज़ली सच ऐं अब्दी हक़ीक़तनि जी ॻोल्हा में रवानो थियसि। ऐं हंधि हंधि वियसि, अफ्रीका बि वियसि, इंग्लैंड बि भेटियमि ऐं अमेरिका में बि क़दम रखियमि। जंहिं बि तहरीक वियतनाम जी आज़ादी लाइ जदोजहद थिए कई, तंहिं शिकस्त खाधी। ऐं जॾहिं बि उन्हनि ॻाल्हि बारे में सोचींदो हुअसि त मुंहिंजी दिलि लही वेंदी हुई। तंहिं हूंदे बि मुंहिंजी दिलि में आज़ादी हासिल करण जी जेका आग पई जली, तंहिंजी लाड खे मूं कॾहिं बि विसामण न ॾिनो। किताब जे मुहाग में रसूल बख्श पली जो लिखे थो, दुनिया जे ॿियनि मुल्कनि जी अवाम वांगुरु सिंधी अवाम बि पंहिंजे वतन जे छुटकारे, तरक़ी ऐं शान लाइ जदोजहद करे रही आहे। सिंध जे नौजवान नसल सिंधी अदीबनि, शाइरनि, दानिश्वरनि, शागिर्दनि ऐं क़ौमी कारकुननि उन जदोजहद में वॾो हिसो वरितो ऐं काफ़ी कामयाबियूं हासिल कयूं आहिनि। गुज़िरियल तजुर्बे साबित करे ॾेखारियो आहे त असांजी जदोजहद जी राह में घणियूं रुकावटूं बि आहिनि। उन्हनि मां हिकिड़ी वॾी रुकावट इहा बि आहे जो अञा असांजे कारकुननि ऐं अवाम खे इनकलाबी जदोजहद जे लाइहनि चाढ़ियनि, सही वाट ऐं उन जे गस जे वरण वकड़नि, धुबड़ियनि ऐं अणाघनि लोकनि जी पूरी ख़बर नाहे। उन करे असीं बार बार केतिरियूं ई ग़लतियूं करियूं था, पाण में ॿधी करे नथा सघूं, लगातार जदोजहद नथा करे सघूं, पंहिंजी ऐं पराए जी पूरी ॼाण करे नथा सघूं, भेरे भेरे सां धोखा खाऊं था ऐं पछतायूं था। दुनिया जे ॿियनि मुल्कनि ऐं ॿियनि क़ौमुनि जी हालति बि पहिरियां ई असां जहिड़ी हूंदी हुई। उन्हनि बि अहिड़ियूं ई संगीन ग़लतियूं कयूं ऐं उन्हनि जे करे ॻरियूं मुसीबतूं ऐं नाकामियूं सठियूं। आख़िर हुननि पंहिंजनि ग़लतियुनि मां सबक़ पिरायो, नवां तजुर्बा ऐं आज़माइशूं कयूं। हुननि अहिड़ा ॾाहा दलेर ऐं सर्वेच कारकुन ऐं अॻवान पैदा कया, जिन खेनि लुकनि लांघुनि मां लंघाए पार कयो ऐं मंज़िल ते रसायो। ॿियनि क़ौमुनि जी जदोजहद ऐं असांजी जदोजहद में घणा फ़र्क़ आहिनि, ज़माने जा, माहौल जा ऐं हालतनि जा, पर असां ऐं हुननि जे विच में केतिरियूं ॻाल्हियूं साॻियूं बि आहिनि। उन करे जेकॾहिं असीं भायूं त सदाईं भुलियल न रहूं, ऊंदाही में हथोराणियूं न ॾींदा रहूं, त पोइ असांखे घुरिजे त
पंहिंजे तजर्बे मां बि सबक़ पिरायूं ऐं साॻिए वक़्तु पंहिंजे साथी ऐं अॻवान क़ौम संदन सरवाणनि जी जदोजहद जी ॼाण बि हासिलु करियूं ऐं उन्हनि जे तजर्बनि मां सबक़ हासिलु करियूं। ईअं करण सां असीं बार बार भुलिजण खां बची वेंदासूं। उन मक़सद लाइ सिंधी अवामी किताब घर नए दौर जा बरख इनकलाबी नाले किताबी सिलसिलो शुरू कयो आहे। उन सिलसिले जा किताब असांखे सेखारियो त दुनिया जे मशहूरु इनकलाबी क़ौमनि कहिड़ियूं वाटूं वठी इनकलाब जी मंज़िल माणी। सिंधी अदब खे हिन वक़्तु हर क़िस्म जे इल्म जी दौलत सां मालामाल करिणो आहे ऐं उनखे दुनिया जे अज़ीम ॿोलियुनि जी सिफ़ में बिहारणो आहे। असांखे उमेद आहे त हीअ नंढड़ी कोशिश बि इन सिलसिले में मदद ॾींदी। कारे ककर हेठि मुझेड़ींदे छॾिया, कारा कुंद हथनि में अड़ल वछेरा हेठि, थी तिनीअ सां ॾेठ मोटण जिनी मिहणो। आउं वियतनाम जो रहाकू आहियां। जी हा, आउं वियतनामी आहियां। मूंखे उन ॻाल्हि ते फ़ख़ुरु ऐं नाज़ आहे त मूं उते जे नीरे पाणी सायनि ॿनियण वॾनि परबत जहिड़नि जबलनि में अखि खोली। मुंहिंजे ॾाॾाणे ॾेह जो नालो सीन आहे, पर आउं चाऊ नाले शहर में ॼाउसि जेको लीम दरिया ऐं अमान जे सूबे जे शाही सड़क जे विच में आहे। मुंहिंजो वतन दलेर ऐं बहादुर इंसान जी सरज़मीन आहे। जॾहिं कंहिं बि साम्राजी कुवत वियतनाम ॾांहुं अखि खणी निहारियो, तॾहिं असांजे मथेर मुड़सनि झटि ॾेई हिके वार सां उन कुवत जा हथ कपे छॾिया। साई हेक बि फान दे तुंग फान पोटे चाऊ तरान फोया जहिड़ा माझी मर्द ऐं ज़ालूं बि उते ॼावा। उन्हनि मुजाहिदनि खां सवाइ वॾनि वॾनि शाइरनि पिणु हिते जनमु वरितो। उन्हनि शाइरनि मां हिकिड़ो निगोयान डे पिणु हो। असांजी ज़मीन ठूठ नीली ऐं भड़भांग आहे। गर्मी जे मौसम में तपंदड़ सिज ऐं उतर ओभर खां लॻंदड़ लुक ज़मीन जे पोसियल खे चूसे ठूठ करे छॾींदी आहे। जिते लुक लॻे, जिते अखि तपनि, सो देस मुसाफ़िर मुंहुं जोड़े। जिते सिज फुला थी निकिरे थो ऐं आग उला थी निकिरे थो। जिते ॾींहं कड़ाही जीअं कढ़नि, सो देस मुसाफ़िर मुंहुं जोड़े। वण टिण सिला सभु सुकी वेंदा आहिनि। तंहिंखां पोइ ज़बरदस्त तूफ़ान ऐं मींहं जी ॼण क़यामत नाज़िल थी वेंदी आहे ऐं दरियाउनि जा वहिकरा फिरी वेंदा आहिनि। जाबलू इलाइक़नि मां माण्हू ॻाल्हि कंदा आहिनि त हिकु भेरे अला साईं हिते जे माण्हुनि ते अची ॾमरियो ऐं कावड़जी उन्हनि तूफ़ानी हवाउनि जो मुंहुं हिन सूबे ॾांहुं करे छॾियईं। उन्हनि हवाउनि केतिरनि जबलनि खे पाड़ां पटे उखेड़े छॾियो ऐं हज़ारे इंसान मौत जो शिकार थी विया। उहा ॻाल्हि सची हुजे या न, पर उहो सच आहे त असांजे वतन वियतनाम में तमामु ख़तरनाक तूफ़ान ऐं ॿोॾियूं ईंदियूं आहिनि। ख़ासि करे सन 1370 में सॼी धरती तूफ़ान सबबि दहिलजी वई हुई ऐं लेम दरिया जो पाणी रत वांगुरु ॻाढ़ो थी वियो हो। नघ वाबनि जा रहाकू अहिड़ियुनि ओचितनि मुसीबतनि खे मुड़ुस थी मुंहुं ॾींदा आहिनि। हुन जा हौसला बुलंद आहिनि ऐं लॻातार महिनत सबबि संदन लिंग रुक जहिड़ा मज़बूत आहिनि। तती थधी काहिण वारा आहिनि। वटन आराम लफ़्ज़ हिकु गार मिसल आहे। खेनि बहादुरी, जफ़ाकशी, बुख ॾुख सही वञणु, बुलंद हिमथी महिनत ऐं जागण ॼण तारीख़ी तौरु खेनि विरसे में मिलिया आहिनि। फितरत जे ॾाढाइनि ऐं धारियुनि कब्ज़ो कंदड़ साम्राज्यनि ख़िलाफ़ मुंहिंजे वतन जे माण्हुनि खे हमेशह जंग जोटणी थी पवे। उन ॻाल्हि असांजे माण्हुनि जे दिलनि में वतन जी हुब, बहादुरी ऐं बेडपा जी जूत जाॻाए विधी आहे। उन खां सवाइ असां जूं झोलियूं सकाफ़त ऐं तहज़ीब जे अमुल माणकनि सां भरियूं पियूं आहिनि। असांजी क़ौम जूं अखियूं, गीत ऐं नाच सभई असांजे माण्हुनि जे दलेर, गैरतमंद ऐं मुजाहिद फितरत जो आईनो आहिनि। तलवारनि जे चणाटनि ऐं गीतनि जे सुरनि जा गूंजदड़ हिन वतन में मूं 29 मई 1890 में अखि खोली। मुंहिंजे मुल्क में माण्हू घणा ऐं अन थोरो हो। हिकु माण्हू खे पतीअ में अधु जरेब ज़मीन जो टुकड़ो मिलंदो हो, कॾहिं त एतिरो बि कोन मिलंदो हो। नकी ताम तिनिन में नकीअ गबरिन, मूं पिणु मिलातुनि हासिल ही हाल कयो। वॾा ज़मींदार, जागीरदार ऐं सरदार 20 हज़ार एकड़नि ऐं हज़ारे मेहन ऐं माल ते कब्ज़ो करियो वेठा हुआ। माण्हू खे घणो करे फाटल ऐं मेरा कपिड़ा पियल हूंदा हुआ।
वटण एतिरो पैसो बचंदो ई कीन हो जो खणी नवां कपिड़ा पाइनि। नंगा आहियूं निखणा असीं मारू लोक, थर खे भायूं थोक जो ढक ढाटीअड़नि जो। तंहिं करे असांजे बहादुर ऐं महिनती माण्हुनि इहा अटकल वेड़ाई जो शींहं खे मारे उनजे खलनि मां तन ढकींदा हुआ। तंहिं करे मुंहिंजो ॻोठु सॾिबो ई हो शींहं जे खलनि वारो ॻोठु। हिते जे हवाउनि में अजीब रिवायतुनि जनमु वरितो आहे। माऊं पंहिंजे ॿारनि खे ॼमंदे ई उहा लोली ॾींदियूं आहिनि त पुटु वॾो थी पंहिंजे मुल्क जे मथां घोर थी जाए। असांजी हिकु मशहूरु लोली हीअ आहे: सुम्ही रह मुंहिंजा नंढड़ा सुहिणा पुट, सुम्ही रह मुंहिंजे अखियुनि जा नूर, मुंहिंजी दिलि जा ठार अखियूं बंदि करे सुम्ही रह। तुंहिंजे मुल्क अञा आज़ादी जो मुंहुं न ॾिठो आहे, तंहिं करे तूं अखियूं ॿूटे सुम्ही रह। तोखे वॾे हूंदे ॾाढा उजागा करणा आहिनि ऐं पंहिंजे मुल्क जो सुहाग वापसि वठिणो आहे। तंहिं करे हींअर निंडूं करे वठ मुंहिंजा लाल। असांजो घर बि पंहिंजे वतन जे प्यार ऐं ख़िदमत में पोइते कोन हो। माइट मुंहिंजा सुमरा मारू न मीर। मुंहिंजी माउ नानी बि मूंखे उहा ई लोली ॾींदियूं हुयूं ऐं उन लोली जा अखर अॼु ताईं मुंहिंजे कननि में पिया बुरनि। मुंहिंजी माउ जो चाचो एक्सवीहन हिकु वॾो वतन दोस्त ऐं सर्वेज थी गुज़रियो आहे। जॾहिं असांजे माण्हुनि ॾखण तरफ़ दी थीम नाले जोधे जी अॻुवाणी हेठि वतन जे वेरी फ्रेंचनि ख़िलाफ़ु बग़ावत कई, तॾहिं हू सभु कम फिटा करे घर घाट छॾे वञी साणनि शामिलु थियो। पर अफ़सोस जो उन जदोजहद जो को बि ज़ाहिरी जाद नतीजो न निकितो ऐं खेसि गिरफ़्तार करे ढोकुंड वारे ॿेट जे क़ैद में विधाऊं। नेठि खेसि निगाहनि इलाइक़े में फ़रेंच हाकिम अॻियां पेश कयो वियो। उते साणसि तमामु घणियूं अकूबतूं ऐं कहर कया विया त जीअं हू मजबूर थी क़ौमी बग़ावत जा राज़ फ़ाश करे ऐं गवाल ऐं चुगल थी पंहिंजनि साथियुनि खे झलाए। पर हुन पंहिंजी ॼिभ ॾंदनि जे विच में करे वठी जो ज़ोर ॾिनो त संस ॼिभ जो अॻियों हिसो टुकर वञी पट ते किरियो। हाणे न हूंदो बांस न वॼंदी बांसुरी जी चवणी वांगुरु, न का हुई ॼिभ ऐं न कोई हू ॻाल्हाए थे सघियो। गवर्नर इहा हालत ॾिसी ॾकी वियो। माण्हू दंग रहिजी विया। सभिनी खे पक थी वई त हुन खां को बि ॻाल्हि पुछणु ॼण त ॿॿरनि खां ॿेर घुरणु थींदो। तंहिं करे खेसि जलावतन करे छॾियाऊं। असांजो ख़ानदान हिकु मोज़िज़ ख़ानदान हो। असांजे मुल्क जी लेह घराणे जी हुकूमत जेका 1428 खां 1527 ताईं क़ाइमु रही, तंहिं में असांजे ख़ानदान जा केतिरा ई माण्हू वॾनि उहिदनि ते हुआ। पर मुंहिंजे पीउ शुरूआती ज़िंदगी ॾाढी गुरबत में गुज़ारी। जॾहिं मुंहिंजे ॾाॾी ऐं ॾाॾो वफ़ात करे विया तॾहिं बाबा साईं अञा नंढी जमार जो हो। माइटनि जे मरी वञण करे बाबा साईं पंहिंजे माटेली भाउ वटि अची रहियो। मुंहिंजो चाचो सख़्तु तबियत जो ऐं ॾाढो ज़ालिम इंसान हो। संस ज़ाल ॾाढी ख़ुशि थी त घर वेठे मुफ़्त में नौकर मिली वियो अथऊं, सो बाबा खे नौकर वांगुरु वहाईंदा हुआ। मथां वरी छिड़बूं दड़का ऐं मार बि ॾींदा हुअसि। तंहिं करे बाबा जी ज़िंदगी ज़हर थी पई। घर जो रिधो पको बाबा कंदो हो। हिकिड़े भेरे संस रिधल ॿोड़ चाची खे कोन वणियो, सो कावड़ में रड़ियूं करे ॿोड़ जो गरम देगिड़ो खणी बाबा मथां हारियाईं। बाबा सॼो सड़ी वियो। पंहिंजी बेइज़तीअ जो घणो ॾुख थियुसि, सो पको पह कयाईं त हिन ज़ुल्म मां कीअं बि करे जान छॾाइजे। उन जो रुॻो हिकिड़ो उहो तरीक़ो हो त माण्हू पढ़े, छो न उन वक़्तु पढ़ियल माण्हू जो ॾाढो क़दुरु हो। सो बाबा बि पढ़ण जो फ़ैसिलो कयो। उन ॾींहुं ॻोठ में हांगेक्स चाऊ नाले हिकिड़ो उस्तादु आयो हो जो हिते जे छोकिरनि खे पढ़ाईंदो हो। बाबा वञी संस शागिर्द थियो ऐं सुबुह खां सबक़ वठी माल काहे झंग में चाढ़णु वेंदो हो। उते वञी माल चाढ़ींदे पंहिंजो सबक़ यादि कंदो। ॿिए ॾींहुं वरी उस्ताद खां सबक़ वठंदो हो। दिमाग़ु अॻे सुठो हुअसि। वरी जो राति ॾींहुं महिनत कयाईं त थोरनि सालनि में घणो कुझु पढ़ी वियो। ईअं जॾहिं उस्ताद हांग पंहिंजे ॻोठ वापसि वरियो त चाचा खां बाबा जी ॿांह घुरियाईं त छॾींसि त वञी पढ़ायांसि। चाचे अॻे ई बाबा मां बेज़ार हुई, सो चाचा बाबा खे यकदमि मोकल ॾिनी। हाणे बाबा चाऊ में वञी रहियो। उते हू उस्ताद जो माल बि चारींदो हो ऐं वटसि पढ़ंदो बि हो ऐं जल्दी तमामु होशियारु थी वियो। हांग खे 2 न्याणियूं हुयूं। संस वॾी धीउ बाबा ते साह छॾींदी हुई। हांग पंहिंजी न्याणी जो ख़्यालु ॾिसी पंहिंजी ज़ाल खे चयो त हिन जो संग खणी फिलाणे खे ॾियो। हांग जी ज़ाल इहा ॻाल्हि ॿुधी बाहि थी वई। चए मत त कान खुथी अथई,
ख़सीस नौकर खे धीअ जे संग ॾियण जो कहिड़ो लाचार अथव। घोट चया ॿिया नौजवान मरी विया आहिनि छा? हांग पंहिंजी ज़ाल खे सम्झायो त छोकिरो ॾाढो अक़लमंद ऐं मेहनती आहे। मुंहिंजे ख़्याल में ईंदड़ मुक़ाबले वारे इम्तिहान में शायदि सुठो कामयाबु थिए ऐं कंहिं आला उहिदे ते पहुची वञे। नेठि घणे बहस खां पोइ मुंहिंजी नानी बाबा खे धीअ जो संग ॾिनो। हांग खेनि पंहिंजे बाग़ में रहण लाइ झूपड़ी ठाराए ॾिनी ऐं कुझु ज़मीन बि पोखलाए ॾिनी। मुंहिंजी वॾी भेण थन ऐं वॾे भाउ खेम उन झूपड़ी में ॼावा निपना। 1897 में बाबा खे यूनिवर्सिटी मां BA जी डिग्री मिली। तंहिंखां पोइ अम्मा हीउ शहर वेई हली। आउं पंहिंजे नाने वटि रहियसि। कुझु ॾींहं खां पोइ अम्मा मोटी आई ऐं पोइ मूंखे बि पाण सां हयू शहर वठी वई। बाबा पढ़ण खे लॻो पियो हो। पहिरीं गाम कॉलेज ऐं पोइ ज़रई कॉलेज में दाख़िला वरिताईं। 1900 ईस्वी में बाबा इम्तिहान लाइ टिन्हूं शहर वियो ऐं वॾे अदा खे बि वठी वियो। अम्मा घर हुई ऐं कुझु ॾींहं खां पोइ हू बाबा जी गैर हाज़ुरी में फ़ौत थी वई। पोइ बाबा मूंखे पाण सां वठी नाने वटि छॾे आयो। पाण दारुल हुकूमत हलियो वियो, जिते वञी डॉक्टरी जी मसनद हासिल कयाईं। तंहिंखां पोइ जॾहिं बाबा मोटी ॻोठ आयो, तॾहिं बाबा जे अचण जो ॿुधी सॼे ॻोठ जा माण्हू मकड़नि वांगुरु मिड़ी विया। उन ज़माने में डॉक्टरी जी डिग्री वठणु वॾी ॻाल्हि हुई। ॻोठ जे माण्हुनि बाबा खे चयो त असीं तुंहिंजी कामयाबी जी ख़ुशी में काज कंदासीं। पर अम्मा जे वफ़ात जो ज़ख़्म अञा बाबा जे दिलि ते ताज़ो बीठो हो। सो खेनि चयाईं त हिकु त मुंहिंजी ज़ाल गुज़ारे वई आहे, ॿियो त मूं ग़रीब वटि रहण लाइ झूपड़ी बि कान आहे। सो काज वारनि हेतिरनि माण्हुनि खे किथे विहारींदुसि। पर ॻोठ वारा न मुड़िया। चंदो गॾु करे काज बि कयाऊं ऐं बाबा खे घर बि वठी ॾिनाऊं। पोइ त असीं हमेशह लाइ अची सेन में रहियासीं। बाबा जे इल्म जी परे परे ताईं हाक थी वई, पर बाबा खे उहा कोड़ी ॾेख वेख वारी हयाती पसंदि ई कान हुई। उन्हनि ॾींहनि केतिरा ई पढ़ियल नौजवान वतन आज़ादु कराइण जी इनक़लाबी तहरीक में वञी शामिलु थिया। उन करे असांजे वतन ते ज़ोरी राज कंदड़ फ्रेंचनि खे अची डपु लॻो त मतां मुंहिंजो पीउ बि इनक़लाबियुनि सां न मिली वञे। तंहिं करे खेसि खणी वज़ीर जे सेक्रेटरी जो उहिदो ॾिनाऊं। बाबा नौकिरी जे करे वञी हियो में रहियो ऐं उते तइलीमी कमनि में जुंबी वियो। सन 1909 में खेसि यनकच्छ जे इलाइक़े जो वॾो ऑफिसर मुक़ररु कयो वियो। नएं उहिदे संभालण खां पोइ बाबा केसनि जे फ़ैसिलनि जो नओं तरीक़ो इख़्तियार कयो। जॾहिं बि उते जा माण्हू का तकरार जे फ़ैसिले कराइण लाइ वठसि पेश थींदा हुआ, त बाबा खेनि केस हलाइण खां पहिरीं चवंदो हो, अबा छो था पंहिंजा घर फिटायो, ॾाहा थियो, पाण में ठही वञो। नेठि खेनि ॻाल्हियूं ॿोलियूं कराए संदन पाण में सुलह कराए खेनि घर माणींदो हो। हिकिड़े भेरे बन ढेर इलाइक़े जो फ्रेंच रेजिडेंट दौरे ते बन कच्छ आयो ऐं उते जे माण्हुनि खां ॿुधाई त हिते जो ऑफिसर सवाइ केस हलाइण जे माण्हुनि जा फ़ैसिला करे थो छॾे ऐं माण्हू बि संसि चयो मञनि था। उहो ॿुधी हुन सोचियो त मार ही माण्हुनि खे ॿधी इतफ़ाक़ पियो सेखारे। उन्हनि माण्हुनि जो पाण में ठहण त असां लाइ नुक़सानकार ऐं ॾाढो ख़तरनाक थींदो। सो हिकदमि को न को बहानो करे बाबा खे नौकिरी तां लाहे छॾियईं। बाबा पंहिंजे ॻोठ मोटण बदिरां पर ॿाहिरो ई ॾखण वियतनाम ॾांहुं हलियो वियो ऐं वरी न मोटियो ऐं न वरी सॼी हयाती असां संसि मुंहुं ॾिठो। आदेस हुआं ई करे हलिया, कापड़िन कल्ब में कयो ॾुराणो ॾेस, वैरागी नओं वेस, रावल ढके रमिया। ही असीं अव्हां जी ख़िदमत में होची मन जी आतम कहाणी पेश करे रहिया हुआसीं। ही हुयो आतम कहाणी जो पहिरियों हिसो। ही किताब असीं अव्हां जी ख़िदमत में किश्तवार पेश कंदा रहंदासीं। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां जी ख़िदमत में असीं प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं कुझु वर्क किताब मां। कुझु वर्क किताब मां साण करे अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहे जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ऐं हाणे प्रोग्राम में जग मशहूर किताब सिंधु जूं सल्तनतूं जा वर्क वरायूं था ऐं अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था हिन किताब जी 10हीं क़िस्त। सिंधु जो सल्तनतूं किताब नामियारी लेखका एलाइस हलबेनिया जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुख़ारी। उहा ख़बर जीअं ई लंडन ऐं कलकते पहुती त ऑकलैंड जे अफ़गान मुहिम बाबति राया बि बदिलजी विया। ईस्ट इंडिया कंपनी जा डायरेक्टर जेके अॻु में ई जंग जा मुख़ालिफ़ हुआ से सरगर्म थी विया ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जांचूं शुरू थी वियूं। हुननि सिंधु खां अॻिते हर क़िस्म जी मुहिम जोई जी मुख़ालफ़त कई हुई।
सर हेनरी फेन जेको 1838 ईस्वी ताईं फ़ौज जो सिपह सलार रहियो हो, सो नाइंसाफ़ी ते ॿधल अफ़गान मुहिम जे करे इस्तीफ़ा ॾेई वियो। चयो वञे थो त हुन 1837 ईस्वी में ई ख़बरदार कयो हो त तसलज खां ओलह तरफ़ जी हर मुहिम तव्हांजी फ़ौज खे कमज़ोर कंदी। बहितर आहे त पाण खे पंहिंजे सरहदनि जे अंदरि ख़ुदि मुख़्तियार बणाइण जी कोशिशि कई वञे। उन खां ओलह तरफ़ वारनि क़ौमनि खे संदन हाल ते छॾे ॾियो। हुकूमत दारुल उलूम में फ़ौजी कार्रवाई जो दिफ़ा करण जो फ़ैसिलो कयो, पर उन लाइ हिकु क़ुर्बानी जे बकर जी ज़रूरत हुई। उन लाइ बदनसीब बिरंस जी चूंड कई वई। पंहिंजे तक़रीरनि में लॉर्ड पालमरस टू ऐं सर जॉन हाब हाउस इहो चवणु शुरू कयो त बिरंस जा अंदाज़ा ग़लति ऐं गुमराह कंदड़ हुआ। पार्लियामेंट जी सरकारी बिल्यूबिक में बिरंस जे ख़तनि ऐं रिपोर्टनि खे एडिट कयो वियो ऐं उहो ज़ाहिर करण जी कोशिशि कई वई त बिरंस अफ़गानिस्तान वारी ख़ौफ़नाक मुहिम जी मुखालफ़त बदिरां उन ते ज़ोर भरियो हो। पोइ सिंध फ़तह कंदड़ चार्ल्स नेपियर बि संदन हम ख़्याल बणिजी वियो। जीअं ई नौजवान हिंदुस्तानियुनि ऐं फ़ारस जे माण्हुनि बाबति ॻाल्हाए थो त खेसि पॉलिटिकल एजेंट बणायो वञे थो ऐं उहो सम्झो वञे थो त हू बहितरीनु सिफ़ारतकार ऐं जनरल आहे। पर उहो समूरो नओं पैदा कयल बहस बि बरतानवी बेइज़ती खे ख़तमु करे न सघियो। नएं गवर्नर जनरल एलनब्रो बि अवाम जी सोच जो इंतिहाई ग़लति अंदाज़ो लॻायो ऐं हुन 1842 ईस्वी में काबिल ऐं गज़नी ते ॿीहर कब्ज़ो करण लाइ फ़ौज कशी जो हुकुम ॾिनो। हिकु खुले ख़त में हुन मुस्लमाननि ख़िलाफ़ अवामी जज़्बा उभारण जी कोशिशि कई। 11वीं सदी में अफ़गान सुल्तान महमूद गज़नवी इंडिया ते ज़बरदस्ती जंग मड़ी ऐं कब्ज़ो करण जी कोशिशि कई। हुन उन ख़त में लिखियो हो, असांजी फ़ौज खे महमूद गज़नवी जी क़ब्र जी बेहरमती करण ते फ़ख़ुरु आहे ऐं आख़िरकार 800 सालनि खां पोइ असां उहो बदिलो चुकायो आहे। एलनब्रो इहो बि हुकुम ॾिनो हो त सोमनाथ मंदर जा संदल जे काठ मां तयारु कयल दरवाज़ा जेके अफ़गानी फ़तह जी यादगार तौरु काबिल खणी विया हुआ ऐं हिंदुस्तान लाइ शर्मिंदगी जो बाइस हुआ, उहे दरवाज़ा वापसि आणे साॻी जाइ ते लॻाया वेंदा। बरतानिया में उहा राय जुड़ी चुकी हुई त मज़हबी तफ़रक़ो पैदा करण जी उहा कोशिशि दरअसल अफ़गान मुखालिफ़ जज़्बा उभारण ऐं बदिलो वठण लाइ ज़रूरी आहे। हिंदुस्तान में कुझु हिंदुस्तानियुनि ते उन मुहिम जो असर बि पियो ऐं मज़हबी नफ़रत पैदा थियण लॻी, जंहिंजो अमली नमूनो विरहाङे वक़्तु नज़र आयो हो। घणो वक़्तु पोइ उहा तस्दीक़ थी वई त उहे दरवाज़ा गुजरात में तयारु न कया विया हुआ, पर मिस्र खां आंदा विया हुआ। 60 वरहनि जे जनरल सर चार्ल्स नेपियर, जंहिं कॾहिं बि हिंदुस्तान न ॾिठो हो, तंहिंजी ख़्वाहिश हुई त रिटायरमेंट खां अॻु में कुझु दौलत गॾु कई वञे ऐं खेसि बरतानवी हुकूमत सिंध ते कब्ज़े वारी मुहिम जो सरबराह बणायो वञे। 1842 जी सरो जी मुंद में हू सिंध पहुतो ऐं स्टीमर वसीले सिंधु जो सफ़र कयाई ऐं उन दौरान बिरंस जे किताब जो मुतालियो बि कंदो रहियो। जंग जो माहौल पैदा करण लाइ हुन सिंध जे टालपुर हाकिमनि खे चिड़ ॾियारींदड़ ऐं धमकियुनि वारा ख़त लिखण बि शुरू कया। पर जीअं त सिंधु नदी जा 2 किनारा आहिनि, तीअं तव्हांजो आली मर्तबत बहस बि ॿरुखो आहे। हाणे गवर्नर जनरल तव्हांजे आली मर्तबत दरिया जे ॿिन्ही कपरनि ते कब्ज़ो करे चुको आहे, छाकाणि त हू तव्हांजे आली मर्तबत बहस जे ॿिन्ही रुखनि खे सम्झी चुको आहे। नेपियर सिंधु जे किनारे बेचैनी सां टालपुरनि जो इंतज़ारु कंदो रहियो। हुन टालपुरनि खे धारियुनि बदमाशनि वांगुरु पेश कयो हो, छाकाणि त टालपुर बलूचिस्तान खां आया हुआ। हू टालपुरनि सां कयल मुआहिदनि जी बि इंतिहाई चालाकी सां भञकड़ी कंदो रहियो। आख़िरकार हुन फेबरवरी ऐं मार्च 1843 में टालपुर सां बि फ़ैसिलातियूं जंगूं कयूं। टालपुर पंहिंजे ख़ानदान जी हिकु शादी में मसरूफ़ हुआ ऐं संदन लश्कर बि छिड़ विछड़ हो। अंग्रेज़नि खे दरिया वारे पासे खां बाफ़ ते हलंदड़ जहाज़नि ज़रिए क़िले ते ॻोला वसाइण शुरू कया ऐं खेनि आसानी सां टालपुरनि ते फ़तह हासिल थी वई। नेपियर टालपुरनि खे गिरफ़्तार करे वरितो, खेनि समूरी दौलत खां महरूम करे छॾियो ऐं पोइ संदन वज़ीफ़ा मुक़ररु करे खेनि महदूद करे छॾियो। हैदराबाद जे क़िले मां जेको माल गनीमत हथ आयो हो, उन जी मालियत 3 ॾींहनि में 10 लख बरतानवी पाउंड स्टर्लिंग हुई। सिंध जे फ़तह ते हिंदुस्तान, इंग्लैंड ऐं आलमी सतह ते सख़्तु तनक़ीद थियण लॻी। भारतीय अख़बारनि उनखे वैशाणी कार्रवाई करार ॾिनो ऐं इंग्लैंड में उनखे गुनाह करार ॾिनो वियो। यानी लातीनी ज़ुबान जो लफ़्ज़
पैसिवी इस्तेमालु कयो वियो, जंहिंजो मतिलबु आहे मूं गुनाह कयो आहे। सिंध ते कब्ज़ो गुनाह आहे। ईस्ट इंडिया कंपनी मामले जी जांच लाइ हिकु ॻुझी कमेटी जोड़े छॾी। 1844 ईस्वी में एलम्ब्रो जी वज़ाहत ते बेतमादी ज़ाहिर कंदे कमेटी खेसि इंग्लैंड तलब कयो, जेसिताईं अंग्रेज़ फ़ौज जो तालुक़ु आहे। 1841 में त उनजो पुछ लांगन में हो ऐं सिंधु जे किनारे ते संदन हालत अबतर हुई, पर 1843 खां पोइ त संदन वक़ार अवाम जी नज़रनि मां बिल्कुलु किरी पियो। 1857 ईस्वी वारी बग़ावत खां पोइ बर्तानिया में ईस्ट इंडिया कंपनी जी राय जी हिमायत वधणु लॻी। 1857 खां पोइ सिंध ते कब्ज़े, पंजाब जे ताज़े हथ कयल सूबे ऐं अफ़गान मुदाख़लत में घटिताई जे करे तनक़ीद कंदड़नि ते वफ़ादारी जो रंग चढ़णु लॻो ऐं मुखालफ़त में माठार अचणु लॻी। हाणे हर कोई इहो एतिराफ़ करणु लॻो त चार्ल्स नेपियर दुरुस्त चयो हो। नेपियर सिंध जी फतह खे कारआमद बदमाशी करार ॾिनो हो। 1842 में चार्ल्स मेसन नाले हिकु फ़ौजी भॻोड़े, जेको पोइ मुहिम जो ऐं जासूस बणियो, तंहिं क़ाबिल हमले जी मज़मत में अञा बि वाधारो कयो ऐं बिरंस जे किरदार कशी ते ॿधल हिकु किताबु लिखियो। मेसन लिखियो त सर एलेक्जेंडर बिरंस अफ़गानियुनि ऐं रूसियुनि बाबति ग़लति अंदाज़ो लॻायो हो ऐं हुन उहो बि लिखियो त बिरंस कजली अखियुनि वारे सुंदरियुनि जो असीर बणिजी चुको हो। हसीनाउनि जे दाम में फासण खां पोइ हुनखे सिंधु दरिया जे सफ़र ऐं वापार वारा मक़सद यादि ई न रहिया। हुन वापार वारी ॻाल्हि जी अहिड़ी अंदाज़ में तशहीर कई जो ओभर जी शाही कुटुंब ऐं आम माण्हुनि अंग्रेज़नि खे दुकानदारनि जी क़ौम सम्झणु शुरू कयो ऐं अंग्रेज़नि वापारी मुआहिदा करण खे पंहिंजी बेइज़ती सम्झो। सच त इहो आहे त सूरतहाल उनखां बि वधीक उबतर हुई, जंहिंजो अंदाज़ो मेसन लॻायो हो। 7 साल अॻु में 1835 में अंग्रेज़नि टालपुरनि सां वापारी मुआहिदो कयो हो ऐं सिंधु नदी खे वापार लाइ इस्तेमालु करण जी इजाज़त हासिलु कई हुई। पर जीअं त मक़ामी वापारी सिंधु नदी जो वापार लाइ अॻु में ई इस्तेमालु कंदा हुआ, पर भारतीय वापारियुनि खे उन जे इस्तेमाल ते राज़ी करण में अंग्रेज़नि खे ॾुखियाई थियणु लॻी। उन जे करे कंपनी जे चइनि मुलाज़िमनि चार्ल्स लीच वुड ऐं हेडल खे बिरंस जी ॾिनल मालूमात जी तस्दीक लाइ रवानो कयो वियो। उहे मुलाज़िम पेशे जे लिहाज़ खां इंजीनियर हुआ ऐं हुननि रिपोर्ट में ॼाणायो हो त सिंधु नदी खे वापार लाइ जेतिरो आसान सम्झो पियो वञे सो ग़लति आहे ऐं घणियूं ई ॾुखियायूं मौजूदु आहिनि। 1817 ईस्वी ऐं 1837 में तयारु कयल नक्शनि जी भेट करण सां मालूम थींदो त सिंधु नदी मुकमिल तौरु भरवसे जोगी न आहे ऐं ॿोॾ ऐं आब कल्याणी दौरान उन जा वहिकरा ऐं चाढ़ियूं रुख मटाईंदियूं रहनि थियूं। ख़ासि तौरु छोड़ वारो इलाइक़ो त हर साल मटिजो वञे। सिंधु नदी जा समुंड खां उभारा 60 मील बहरी सफ़र लाइ क़तई नामुनासिब आहिनि, छाकाणि त उते वहिकरे जी ऊंधाई 4 फुटनि खां बि घटि आहे। मक़ामी वापारी त सिंधु नदी जे उन अंदाज़ खां घणो आगाटो वाक़ुफ़ु थी चुका हुआ, उन करे दरिया बदिरां उठनि ज़रिए ख़ुश्की जो रस्तो इस्तेमालु कंदा हुआ। सर्वे कंदड़नि उन सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ बाफ़ ते हलंदड़ लांचनि जे इस्तेमाल ते ज़ोर भरियो, जीअं अमेरिका में कयो वियो हो। उहो ई सबबु हो जो 1836 ईस्वी में वुड ऐं हेडल खे छोड़ वारे इलाइक़े ताईं ॿीहर दरिया जो सफ़र करणो पियो। उहा बाफ़ ते हलंदड़ इंजण वारी पहिरीं ॿेड़ी हुई जंहिं समुंड ताईं बरतानवी झंडो फड़काइण जो एज़ाज़ हासिलु कयो। पर वुड पंहिंजी परेशानी जो वाज़े लफ़्ज़नि में ज़िक्र कयो त सिंधु मुकमल तौरु मन मौजी ऐं पोरालो दरियाउ आहे। 1838 ईस्वी में ईस्ट इंडिया कंपनी जॾहिं स्टीम बूट जी हिकु कंपनी सां जहाज़ रानी लाइ मुआहिदो कयो त वुड उन ते तनक़ीद कंदे उनखे जल्दबाज़ी ऐं ग़लती करार ॾिनो। हुन लिखियो, तोड़े जो उहे आग बूट बाक़ी सॼी दुनिया में इस्तेमालु करे सघजनि था, पर हिंदुस्तानी दरियाउनि में उहे कामयाबु न थींदा। उनजो सबबु उहो ई ॼाणायो वियो त उहे नदियूं रुख मटाईंदियूं रहनि थियूं। सिंधु नदी में सरव जी मुंद में घटि पाणी सावण में ॿोॾ हूंदी आहे ऐं उहा सूरतहाल जहाज़रान कंपनी लाइ मुकमिल तौरु नई हूंदी। सिंध जी फतह खां पोइ नेपियर अंग्रेज़नि जे 250 साल पुराणी ख़्वाहिश ते कमु करणु शुरू कयो त सिंधु नदी खे वापार लाइ इस्तेमालु कयो वञे। हुन नाकामियुनि खे नज़रअंदाज़ करे छॾियो ऐं सिंधु रस्ते वापार खे अमली जामो पहिरायो। मेमोरेंडम ऑफ सिंध में हू लिखे थो त कीअं कराची जा वापारी सिंधु नदी ज़रिए सामान मोकिलण लाइ स्टीमर हासिलु करण ख़ातिर ॿाॾाइनि था। हूअ इहा बि तस्दीक करे थो त 7 मां 6 ॿेड़ियूं या त मंज़िल ताईं पहुचनि ई नथियूं या उन्हनि में भरियल सामान ज़ाया थी वञे थो। हुन गवर्नर जनरल खे दरख़्वास्त कई त खेसि 4 खां वधीक जंगी ॿेड़ियूं
स्टेमर ॾिनियूं वञनि त जीअं उन्हनि खे वापारी मक़सद लाइ इस्तेमालु करे सघिजे। उन सां गॾु नेपियर कलकत्ते जी हुकूमत जे रवैये ते मायूस बि नज़र अचे थो, जंहिं संदसि दरख़्वास्त ते को ख़ासि ध्यानु न ॾिनो। सिंध ऐं सिंधू नदी बाबति यूनानी तारीख़ दाननि जेके कुझु लिखियो हो, हालतूं उन जे उबतड़ हुयूं। सिंधू नदी वसीले वापार लाइ ही पूरालो दरिया मुनासिबु न हो। उहो रुगो शाइराणो कमाल ऐं लफ़ाज़ी हुई त सिंधू दरिया केॾो महिरबानी ऐं सवलो आहे। बाफ़ जे ईंजण वारनि ॿेड़ियुनि लाइ नेपियर खे वधीक 10 साल इंतज़ारु करिणो पियो। आख़िरकार 1860 में सिंधू नदीअ वसीले वापार शुरू करण सां गॾु रेल जो मनसूबो शुरू कयो वियो। पहिरीं इंतिज़ामिया उहो फ़ैसिलो कयो त सिंधू नदी हिकु पूरालो दरिया आहे, तंहिं करे ॿेड़ियुनि सां गॾु रेल बि इस्तेमालु कई वञे। उन लाइ 1816 ईस्वी में 38 ॾींहं जे हिकु सफ़र जो बंदोबस्तु कयो वियो, जेको मार्सील्स खां मुल्तान ताईं हो। यूरोप खां कराची ताईं ॿेड़ियुनि वसीले सफ़र कयो वियो ऐं कराची खां कोटड़ी ताईं रेल ज़रिए सफ़र कयो वियो ऐं कोटड़ी खां मुल्तान ताईं सिंधू नदी में सफ़र लाइ स्टेमर इस्तेमालु कया विया। पर नएं शुरू कयल रेल वारी रिथा एतिरी त तेज़ रफ़्तार ऐं महफ़ूज़ हुई जो ॿेड़ियुनि वसीले सामान आणणु मुदे ख़ारिज नज़र अचणु लॻो। 1867 में कराची मां निकिरंदड़ 15 रोज़ा और पेपर में लिखियो वियो, ॿेड़ियुनि वसीले सफ़र एतिरो त ॾुखियो हो जो हिते जेको बि बहरी अमलदार आयो तंहिं लाइ ॾुखियायूं पैदा थींदियूं रहियूं। आमद रफ़्त लाइ सिंध में रेलवे महफ़ूज़ वसीलो हो ऐं आमदनी जो बि वसीलो बणिजी वियो, जॾहिं त जहाज़नि जे ग़र्क़ थियण ऐं मुसाफ़िरनि जी मौज वाक़िया बि घटिजी विया। सिंध ऐं पंजाब रेलवे जे चेयरमैन WP एंड्रयू हुकूमत खे लिखियो त सिंध खां पंजाब ताईं रेलवे लाइन विछाइण जो कमु शुरू कयो वञे। सिंधू जे तांगे पाणी तब्दील थींदड़ रवैयनि ऐं दोखो ॾींदड़नि ओड़ाहनि खां बचण जो उहो ई रस्तो आहे। हुकूमत उन सलाह ते अमल कयो ऐं 1878 ईस्वी में सिंधू जे किनारे पंजाब ताईं रेलवे लाइन विछाई वई। आख़िरकार कंपनी जे अमलदारनि सर थॉमस रो खां सर चार्ल्स नेपियर ताईं जे सिंधू वसीले वापार जी ख़्वाहिश जो हमेशह जे लाइ ख़ात्मो थी वियो। हीअ असीं चूंड वर्क पेश करे रहिया हुआसीं जग मशहूर किताब सिंधू जूं सल्तनतूं मां। हिन किताब जी लेखिका नाम्यारी लेखिका एलाइस अल्बेनिया आहे ऐं इन जो सिंधी में तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुख़ारी। इन ते ई प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींध सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंधु मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।